जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा ऐं चौधरी सालिक हुसैन जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मुल्क में कणिक में मुल्क खे पाण भरो करणु मुंहिंजी पीपल्स पार्टी ऐं इत्तेहादी हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। जेकॾहिं मुल्क जा हारी ख़ुशहाल हूंदा त मुल्क ख़ुशहाल थींदो। तारिक बशीर चीमा जो चवणु आहे त बजट में हारियुनि जे लाइ ख़ासि तौर ते रिलीफ फ़राहम कयो वियो आहे। हारियुनि ऐं परॾेही सीड़पकारनि जो एतमाद बहाल करणु पहिरीं तरजीह आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा ऐं चौधरी सालिक हुसैन जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त कणिक में मुल्क खे पाण भरो करणु मुंहिंजी पीपल्स पार्टी ऐं इत्तेहादी हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। ॿिए राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान, ॿुधाइजो आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीरनि जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात बाबति आगाही ॾिजो। जी बिल्कुल सियासी सरगर्मियूं आहिनि उहे तेज़ थी वियूं आहिनि। कल इस्लामाबाद में हुन पार्टी जे सतही इजलास जी सदारत कई ऐं जेके बि गॾियल इत्तेहादी हुकूमत आहे उन हवाले सां जेके मामला थियनि पिया उन हवाले सां हिकिड़ी पॉलिसी बयान जारी कयो ऐं उन सां गॾोगॾु अॼु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जेको मुस्लिम लीग काब सां वास्तो रखंदड़ जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि इत्तेहादी हुकूमत में शामिल तारिक बशीर चीमा ऐं सालिक हुसैन सां मुलाक़ात कई आहे। हिन मुलाक़ात में जेको हवाले सां जेका प्रेस पत्राई जारी कई वई उन में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं इत्तेहादी हुकूमत जी जेका तरजीह आहे त मुल्क में कणिक जी पैदावार वधाई वञे ऐं मुल्क खे हिन हवाले सां ख़ुदि कबील कयो वञे। हिन हवाले सां अॻूणे सदर जो चवणु आहे त जेके आबादगार आहिनि उन्हनि खे बजट में ऐं उन खां पोइ जेके बि सहूलियतूं आहिनि उन्हनि जी फराहमी खे यकीनी बणाइणो पवंदो त जीअं मुल्क में जेका कणिक जी पैदावार आहे मुल्क खे उन में ख़ुदि कबील करे सघिजे ऐं इम्पोर्ट खां जान थिए। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां ककण लाइ।